मूंखे ॿुधायो त मुंहिंजो उते मुंहिंजी धीअ रहे थी पंहिंजी फैमिली सां उते। सो मूंखे मुंहिंजी धीअ ॿुधायो त बाबा गूगल कंपनी जे अंदरि इकोसिस्टम जेको आहे उन में मिसाल पाकिस्तान आहे त तव्हां ग्लोब ते पाकिस्तान ते हथ रखंदव त पाकिस्तान जे हिकु हिकु इंच ते कहिड़ो टेम्परेचर आहे उहो लिखिजी ईंदो। बिल्कुलु। किथे बाहि आहे, किथे गर्मी आहे, किथे सर्दी आहे, किथे पाणी आहे, किथे बर्फ़ आहे, किथे खुश्की आहे, किथे रेगिस्तान आहे, किथे कोहिस्तान आहे, किथे दरियाव आहे। इहो हर शइ उते बिल्कुलु जे पाकिस्तान मां ईअं पाकिस्तान पंहिंजो मुल्क नथी घुमी सघां जीअं मां गूगल में अंदरि हिकु कमरे में। बिल्कुलु सही, बिल्कुलु ठीकु आहे। हाणे तव्हांखे हुननि ॿुधायो इकोसिस्टम जे बारे में ऐं तव्हांखे ॿुधायूं त सुठो दुकानदार कीअं थिजे, बिल्कुलु सही, सुठो वापारी कीअं थिजे, शयुनि खे कीअं खपाइजे। हाणे उन में तव्हां पोइ हू पोल्ट्री वारी ॻाल्हि का शुरू कई उते? मुंहिंजो जेको स्टार्टअप उते हलियो न, या जेको मूंखे जेकी 3rd पोजीशन मिली उहा मिली पोल्ट्री जे मथां। अच्छा, पोल्ट्री जे मथां उनजो रीज़न हुयो छो मूंखे जेको 3rd पोजीशन हुई उहा हुई एज़ अ मोस्ट इन्वेस्टेबल स्टार्टअप। माना उहो स्टार्टअप जंहिंमें वधि में वधि इन्वेस्ट करणु खपे, जंहिंमें सीड़प करे सघिजे ऐं करणु खपे। उनजो रीज़न इहो त हिकिड़ो त लॉस वॾो हो, $2 ट्रिलियन जी इंडस्ट्री जेको सॼी दुनिया में जीअं मां पहिरीं ॿुधायांसि तक़रीबन $23 बिलियन जो लॉस हुयो। छो त एग्रीगेट त सॼी दुनिया थी विञाए न। एग्ज़ैक्टली। त उन हवाले सां पोइ उन्हनि मूंखे माना पोल्ट्री जे हिसाब सां जेको उहो कयो उते। अलहमदिल्ला असांखे अवल त मुंहिंजे स्टार्टअप जे अंदरि जेके मूंसां नस्ट मारिया, मां हिते ज़रूरु मैंशन कजंसि, मूंसां गॾु बंदो अदनान फैसल जेको स्पेशली नस्ट यूनिवर्सिटी जे तरफ़ां हुयो, उनजी तमामु घणी इफर्ट्स हुयूं ऐं हुन काफ़ी मूंखे कॉन्फिडेंस ॾिनो मुंहिंजे लाइ। बींग सेवाणी, बींग सिंधी, माना मुंहिंजे लाइ हिकिड़ो एज़ाज़ इहो हो त अदनान फैसल जा पंहिंजा जुमिला हुया शुरूआत में पहिरें हफ़्ते में त चई अली मां तक़रीबन 100+ जेकॾहिं स्टार्टअप खे मैनेज कयो आहे ऐं मूं अॼु ॾींहं ते लाइ कंहिंजे लाइ बि कमेंट्स कोन ॾिना, पर तुंहिंजे लाइ मां जेके कमेंट्स ॾियण लाइ तयारु आहे त पाकिस्तान जी पहिरीं यूनिकॉर्न कंपनी तूं ठाहींदे। मिस्टर अदनान फैसल पाण डायरेक्टर आहिनि पंहिंजो नस्ट यूनिवर्सिटी, प्रोफेसर PhD। हा, प्रोफेसर बि आहिनि, बल्कि हू पंहिंजो चार्टर अकाउंटेंट ऐं हू स्पेशली जेके स्टार्टअप्स इकोसिस्टम उनखे मैनेज कंदा आहिनि। अच्छा। हा, त हीउ इन जो रोल पाकिस्तान में मुंहिंजे ख़्याल में तमामु की रोल आहे, जेको वॾे में वॾो रोल चई सघिजे। जी बिल्कुलु। इन फ्यूचर अदनान फैसल पाकिस्तान जे लाइ तमामु वॾो हिकिड़ो ज़बरदस्त एग्ज़ैक्टली हू तमामु वॾो साबित थींदो इंशाल्लाह। सो ख़ैर उन काफ़ी मूंखे इनकरेज कयो, उन जी महिनतुनि खां पोइ इंशाल्लाह मुंहिंजी जेकॾहिं हिन सुठे नमूने ते पहुची सघियो त असांजो पोज़ीशन खां पोइ जेकी थी त असांखे छा मिलियो, असां वियासीं छा लाइ, असांजा एक्चुअल ऑब्जेक्टिव हुया छा, जो असां छा पिया करणु चाहियूं हुते। त हिकिड़ो त इन्वेस्टमेंट वारो फैक्टर हुयो त असांखे वॾा इन्वेस्टर मिलनि, छो जो स्टार्टअप इकोसिस्टम जे अंदरि मां थोरो जेके स्पेशली यंगस्टर असांजा उन्हनि मां थोरो ॿुधाए छॾींदो त अस में स्टार्टअप इकोसिस्टम थींदो छा आहे। अगरि हिकिड़ो आम छोकिरो उहो करणु चाहे त हुनखे छा छा करणु खपे। त स्टार्टअप इकोसिस्टम अंदरि सभ खां पहिरीं असांखे आइडियाज़ हुअणु खपनि। ठीकु आहे, को नओं आइडिया, का नई इनोवेशन हुजे। इनखे अञा पोइ था ॻाल्हायो। चलो ठीकु आहे, हीअं था ॻाल्हायूं। तव्हां सिलिकॉन वैली पहुतो, तव्हांजा 3 महीना पूरा थिया, पोइ छा थियो, तव्हां 3 नंबर अची वियो। मिस्टर अदनान फैसल तव्हांखे इनकरेज कयो। हा बिल्कुलु। ऐं तव्हांखे अॻिते वधाई जी, उनजो हिकिड़ो वॾो रोल थियो जी, उनखे रिकग्नाइज़ अवां कयो। हाणे 3 महीननि जे इन खां पोइ अमेरिका पहुतो जी, अमेरिका में वेठा आहियो, पोइ छा सोचो? हा, पोइ असल में जेको मुंहिंजो ऑब्जेक्टिव हुया त असां कुझु फंडिंग वठूं। हिकिड़ो त फंडिंग जो ऑब्जेक्टिव हुयो, ॿियो असांजा हिकिड़ा पोटेंशियल क्लाइंट्स हुया। त माना मां अमेरिका में वेही करे जेके अमेरिका जा वॾा क्लाइंट्स आहिनि, छो जो US आहे उहा दुनिया जी नंबर 1 पोल्ट्री कंट्री आहे। 19% ऑफ ग्लोबल पोल्ट्री आउटपुट जेको हूंदो आहे न, माना 5 हिसो उहे था खपाइनि, सिर्फ़ु हू खपाईंदा आहिनि। त असां उते जेके वॾा क्लाइंट हुआ जीअं टाइसन आहे, पेड्यू, पिलग्रम, वॾा नाला आहिनि उते। त मां चयो त इनखे असां टारगेट कयूं, या इंटरनेशनली ॿिया जेके असांजी कंट्रीज़ आहिनि। माना टारगेट लाइ तूं वॾे क्लाइंट खां ड्रिनो कॾहिं न हिकिड़ी इहा ॻाल्हि अल्हम्दुलिल्लाह, छो जो बीइंग एंटरप्रेन्योर इहा ज़रूरी आहे। मां फेल्यूर लाइ हींअर बि ड्रिनल न आहियां, मसलो फेल थिया को मसलो कोन्हे। त नंढे हूंदे खां इहा हिकिड़ी शइ चई सघिजे थी त मुंहिंजो ख्वाबु मथे ई हुआ ऐं ख्वाब हींअर मथे आहिनि। ठीकु आहे, माशाअल्लाह मथे आहिनि। त अॻिते वल मसलो कोन्हे। ॾिसो बुखारी हो दादू जो, तव्हांजो जी दादू शहर जो उस्ताद बुखारी जी। सो हिकिड़े मुज़ाकरे में तनवीर अब्बासी साहिबु पोइ उते उन शाइरी पेश कई, अॻिते वधिबो पोइ हिते मोटण में छा आहे। सही, तनवीर अब्बासी मशहूरु सही।
सो तव्हां अॻिते वधो जी। हा, पोइ तव्हां हाणे टारगेट कया मुख़्तलिफ़ फाइनेंशियल स्पॉन्सर्स। जी, हिकिड़ो असांजो फाइनेंशियल हिकिड़ो एसेट हुयो त हिकिड़ो एलिमेंट हुयो त असां जेके इन्वेस्टर्स न उनखे जेको न उहो टारगेट कयो। अल्हम्दुलिल्लाह असांजी माना एज़ाज़ जी ॻाल्हि आहे, इहो वॾो एज़ाज़ आहे बीइंग अ पाकिस्तानी, बीइंग अ सिंधी। त जेको मुंहिंजो लीड इन्वेस्टर रहियो, लीड इन्वेस्टर रहियो मुंहिंजो टिम ड्रेपर। ऐं टिम ड्रेपर उहो बंदो आहे जेको दुनियावी लेवल ते जेके वॾा इन्वेस्टर हूंदा आहिनि उन में। हाणे उनजी जेकी इन्वेस्टमेंट आहे उहे तव्हांजी आहे स्काइप, हॉटमेल, याहू, बाइडू, टेस्ला, ट्विटर, इन्हनि जे अंदरि उहो लीड इन्वेस्टर आहे। इवन बिटकॉइन जे अंदरि दुनिया जो नंबर 1 इन्वेस्टर आहे। बिटकॉइन में बि बिटकॉइन जे अंदरि दुनिया जो नंबर 1 जेको इन्वेस्टर आहे उहो टिम ड्रेपर आहे। मुंहिंजे स्टार्टअप जे अंदरि सभ खां पहिरियों इन्वेस्टमेंट करण वारो बंदो जेको आहे उहो टिम ड्रेपर पाण रहियो। त इहो अल्हम्दुलिल्लाह वॾो एज़ाज़ असांजे लाइ, बीइंग अ पाकिस्तानी ऐं बीइंग अ सिंधी वॾो एज़ाज़ असांजो। उनखां पोइ जेकी असांजी सक्सेस हुई, असांखे हुते सिलिकॉन वैली जे अंदरि डोमेन एक्सपर्ट जेके आहिनि असांखे एडवाइज़र मिलिया। हिकिड़ो स्टार्टअप जे अंदरि हिकिड़ो इहो कॉन्सेप्ट हूंदो आहे तव्हां के एडवाइज़र पंहिंजा अहिड़ा रखो। माण्हुनि खे साड़ बाड़ कोन्हे छा? सही, सिलिकॉन वैली हिकिड़ी इहा सम्झो स्टार्टअप लाइ हिकिड़ी जन्नत आहे। अच्छा, तव्हां हिकिड़े अंदाज़ो लॻाए सघां थो मां ॾाढी सां ठीकु आहे, भले हुजो न, ठीकु आहे। मां सिर्फ़ु ॿुधाइणु चाहियां थो असां में हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे। पोइ ॾाढी त कार्ल मार्क्स खे बि हुई न। न मां चवां थो हीअ असांजो हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे। असांजो जेको असांजी लोकल कम्युनिटी आहे न, हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे। त असां वेंदासीं हुते अलाए छा आहे सिस्टम आहे, एतिरो एक्सीलेंट सिस्टम आहे साईं हुते। तव्हां वटि आइडिया हुजे तव्हां खे मथे ते रखंदा। ऐं इन्वेस्टर वेठा आहिनि। इन्वेस्टर जो असल में इन्वेस्टर जेको आहे न पाण ॻोल्हींदो आहे हुनखे के सुठे स्टार्टअप खे। ऐं सिलिकॉन वैली जो हिकिड़ो सीक्रेट आहे। सिलिकॉन वैली जा जेके इन्वेस्टर आहिनि उहे चाहींदा आहिनि, जेको मां हिन प्रोग्राम जे तहत सां हिकिड़ी मां ॿी ॻाल्हि चवंसि, इन जेके स्पेशलिस्ट जेके इन्वेस्टर हज़रात आहिनि जेके सिंध जा ऐं पाकिस्तान जा, त जेको सिलिकॉन वैली जो सीक्रेट आहे न, उनजो सीक्रेट आहे त हू इन्वेस्ट कंदा आहिनि कंहिंमें स्टार्टअप जे अंदरि, टेक स्टार्टअप जे अंदरि। मां अगरि हिकिड़ो मिसाल ॾियां त उबर में जंहिं बंदे शुरूआत में पहिरीं $25,000 जी इन्वेस्टमेंट कई ऐं हुनखे 2-3 सालनि खां पोइ $25,000 जे बदिले उनखे तक़रीबन $250 मिलियन जेको आहे न, 25,000 जे बदिले $250 मिलियन जी जेको आहे न ROI थी आहे, रिटर्न ऑफ इन्वेस्टमेंट थी आहे। त हू जेके सिलिकॉन वैली जे जेके इन्वेस्टर आहिनि उहे चवंदा आहिनि असां पंहिंजो पैसो ॿोड़ण लाइ तयारु आहियूं। ऐं हू छा कंदा आहिनि, हू जेके यंग जेके स्टार्टअप हूंदा आहिनि, ॾिसो ज़करबर्ग जेको मार्क ज़करबर्ग आहे न, उहो फेसबुक जो मालिक आहे, उहो कल्ह यंग छोकिरो, उहो जॾहिं पंहिंजो स्टार्टअप खणी जॾहिं हिकिड़ो आइडिया खणी करे 100 माण्हुनि खे मिनथू पियो करे, यार मूं हिकिड़ी शइ आहे, मूं ते एतबार करियो, त मूं हिकिड़ी शइ आहे ज़बरदस्त क़िस्म जी शइ आहे, मूं ते एतबार कयो। कंहिं हूंदे एतबार कोन्हे कयो, जिन एतबार कयो अॼु सभु बिलियनर हुए, ठीकु आहे। त अॼु $580 बिलियन जी कंपनी आहे जेकी फेसबुक आहे। त ईअं उबर वारनि बि ईअं कयो, ईअं करीम वारनि बि ईअं कयो। हाणे करीम जो मिसाल आहे, उहो असांजो पाकिस्तानी बंदो आहे, मुदसिर शेख आहे, लाहौर जो बंदो आहे। उते इहो उन हिकिड़ी शइ ठाही ऐं 3 सालनि जी महिनत खां पोइ हुननि $3.4 बिलियन खे खपाई। ख़ैर इहो त स्टार्टअप इकोसिस्टम, पर स्पेशली इन्वेस्टर असांजी इन्वेस्टमेंट असांजो सम्झो था त बेरिया जे अंदरि प्लाट वरितोसीं त वाह थी वई। असांजो जेको आहे न उहो चवंदा आहिनि मुलाही दौड़ जेके आहे न क़ब्रिस्तान ताईं न, मस्जिद ताईं, ठीकु आहे, मस्जिद ताईं। हाणे असां हमेशह एसी ताईं ईंदासीं, पर सिलिकॉन वैली जा जेके बंदा आहिनि उहे रेडी हूंदा आहिनि। उनजी इन्वेस्टमेंट जो तरीक़ो छा हूंदो आहे, अगरि हुन वटि $1 मिलियन मौजूदु आहिनि, हुन वटि अगरि 100 क़िस्म जा अहिड़ा छोकिरा अचनि था जेके यंग छोकिरा आहिनि, जिन खे बिज़नेस जी ख़बर बि कोन्हे, पर ॻाल्हियूं वरियूं पिया कान त हेतिरे $1 जो बिज़नेस आहे, पर हू इन्हनि 100 छोकिरनि खे बिज़नेस उन ते इन्वेस्ट कंदा आहिनि। ठीकु आहे, कंहिंखे $2 लख, कंहिंखे 100 लख, जेको 1000 लख, जेको $1 लख, कंहिंखे $5 लख, कंहिंखे $1 मिलियन, ईअं पैसा उहो ॾींदा वेंदा आहिनि। पोइ इन्हनि 100 ॼणनि मां अगरि 98 फेल बि था थी वञनि न, को मसइलो कोन्हे, हू चवंदा आहिनि को मसइलो कोन्हे। 2 अगरि उथी विया न त 98 जी असांखे कसर कढी ॾींदा। त हिकिड़ो त असां इन्वेस्टमेंट सां इको जेको आहे न, असां यंग स्टार्टअप जेके आहिनि असां इन्वेस्टमेंट कयूं असां, ऐं हुन में अंदरि कुझु कम्युनिटी असांजी कुझु दोस्त आहिनि जेके सिंधी, जेके ॿाहिरि स्पेशली रहनि था। हींअर असांजी कुझु जुरपुर थी आहे ऐं कुझु दोस्त असां VC हिकिड़ो असां पंहिंजो फंड असां क्रिएट कयूं पिया। VC वेंचर कैपिटलिस्ट, वेंचर कैपिटलिस्ट वारी हिकिड़ी फर्म हूंदी आहे, हिकिड़ी कंपनी हूंदी आहे जेके डिफरेंट इन्वेस्टर हूंदा आहिनि, उनमें फंड कंदा आहिनि। उते रजिस्टर कराए, उहा रजिस्टर थी वई आहे। असांजा कुझु दोस्त आहिनि जेके असांजे साना जे प्लेटफॉर्म ते आहिनि, या स्पेशली असांजा SSDP आहे उनजे प्लेटफॉर्म ते कुझु दोस्त आहिनि। अली हसन भुट्टो साहिबु आहे, साईं गुलाम क़ादिर मल्ला साहिबु आहे, गुलाम क़ादिर मल्ला साहिबु आहे, गुलमला जंहिंखे चऊं था, बिल्कुलु गुलमला, ठीकु आहे। त उहो हुन या असांजो ॿियो पंहिंजो साईं साकिब निसार शाह साहिबु आहे, जिन माना पंहिंजी एफर्ट्स सां जेको हुते पंहिंजी कंपनी रजिस्टर कई आहे। हुनजो प्योरली मक़सदु इहो आहे त असां इन फंड मां असां जेके सिंध जा जेके असांजा स्टार्टअप थींदा, जेको मेहराण मां, जेको सिंधी यूनिवर्सिटी मां, जेको कायदेवा मां, जेको IBS अखर मां जेके छोकिरा इहे स्टार्टअप खणींदा, असां हुनखे फंड कंदासीं। उनजो रीज़न आहे छो जो इहे छोकिरा इनखे दफ़ा थोरो अमाउंट खपे,
प्रोटोटाइप ठाहिणो आहे, मूंखे एप्लीकेशन ठाहिणी आहे, मूंखे पंहिंजो सिस्टम क्लाउड जे मथां जेको डिप्लॉय करिणो आहे, न थोरो पैसो खपे। इन थोरे पैसे जे करे छोकिरा डिस्करेज थी वेंदा आहिनि। त इहो छोकिरा असां इहे जेके असांजो VC हिकिड़ी कंपनी ठहंदी, इनशाला असां हुनखे फंड कंदासीं। त इहो हिकिड़ो सुठो हिकिड़ो सिस्टम आहे। त हाणे तव्हांखे इन्वेस्टमेंट मिली पोइ कयुव छा? हा, हाणे असांखे जेकी इन्वेस्टमेंट मिली आहे, और इन्वेस्टमेंट मिली असांखे जेके पोटेंशियल एडवाइज़र मिलिया, एडवाइज़र मिलण खां पोइ असांखे कुझु क्लाइंट मिलिया हुते, जे असां डिफरेंट हुते सिलिकॉन वैली में रही करे असां सऊदी खे टारगेट कयो, कुझु सऊदी जी कंपनी सां ॻाल्हायोसीं, जिन असांखे जेको इनवाइट कयो आहे, त असां नेक्स्ट मंथ अची करे सऊदी में अची करे असां हुनखे डिप्लॉयमेंट करे ॾियूं। ईअं असांखे श्रीलंका जे अंदरि असांखे कुझु लीड्स मिलियूं आहिनि, असां श्रीलंका वञी करे इनशाला असां उते वञी कमु कंदासीं। त असांजो इहो कमु हिते पूरो थियो। हाणे असांजो जेको एक्चुअल मक़सदु आहे, त असां पंहिंजे सॉल्यूशन खे असां पाकिस्तान जे अंदरि डिप्लॉय कयूं, पाकिस्तान जेके पोल्ट्री फार्मर्स आहिनि इनखे डिप्लॉय कयूं, ऐं इनखे डिप्लॉय करण खां पोइ 6 महीननि ते असां इनखे हिते कमु कंदासीं। 6 महीननि खां पोइ असांजे खे जेको वञिणो आहे US जे अंदरि। अल्हम्दुलिल्लाह पोल्टा मां व्यूअर्स खे इहो ॿुधाइणु चाहियां त बिंग सेवाणी हिकु नंढड़ी कंपनी, चंद छोकिरनि जी कंपनी, असां हींअर रजिस्टर्ड आहियूं सिलिकॉन वैली जे अंदरि। असां एज़ अ कंपनी सेवण खां सिलिकॉन वैली, त एज़ अ कंपनी आहे पोल्टा पोल्ट्री मां निकितल, पोल्टा हा, पोल्ट्री मां निकितल आहे। त इहा कंपनी एग्ज़ैक्टली रजिस्टर्ड आहे। असां माना हींअर आहियूं त असांजी कंपनी जेको असांजो बिज़नेस आहे, सेवण मां निकितासीं, सिलिकॉन वैली ते पहुतासीं। हाणे असां दुनिया में किथे वञूं, असां चई सघूं था असां सिलिकॉन वैली जी कंपनी। अली मुर्तज़ा गुरबत का ॻाल्हि कान्हे साईं, बिल्कुलु न। ऐं मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हांजी इन जुमिले ते गुरबत का मां चवां थो, बिंग एंटरप्रेन्योर ऐं बिंग स्टार्टअप स्पेशली टेक एंटरप्रेन्योर, इन जे लाइ गुरबत गनीमत आहे। वाह वाह, गुरबत गनीमत आहे। अगरि असांजा छोकिरा, जीअं असां मां त इहो सम्झंदो आहियां, असां में हींअर असां जॾहिं स्टार्टअप खणी पंहिंजो सॉल्यूशन खणी जॾहिं असां इस्लामाबाद में वियासीं, लाहौर में वियासीं, त उते कमेंट्स आया बींग ए कम्युनिटी, यार तव्हां पढ़ो कोन था, तव्हां ईअं न आहियो। इहो हिकिड़ो जेको तव्हांखे तानो लॻल आहे, जेको तानो लॻल आहे असांजे मथां, जेको असांजे मथां, पर यकीन ॼाणियो उन में मूंखे हिकिड़ी ख़ुशी आहे। मां ॿिन्ही खे क़ाइद आज़म सिंधी हो, इहो विसारे वेंदा, ज़ुल्फ़िकार अली भुट्टो सिंधी हो, विसारे वेंदा, बसि बेनज़ीर सिंधी हुई, विसारे वेंदा। बिल्कुलु बिल्कुलु, हा, बाक़ी यादि पवंदो आहे, पढ़ो कोन था, पढ़ो कोन था। पोइ मां हिकिड़ो इहो जुमिला चयासीं, मुंहिंजो भला असां नथा पढ़ूं, भला हीउ सॉल्यूशन तव्हां को अॼु खां पहिरीं को खणी आयो आहे, वाह, उहो त पढ़ियो खणी आयो, भला असां खणी आयो, सेवण वारो सेवाणी चरियो खणी आयो, बिल्कुलु। सो जॾहिं असां खणी वियासीं, अच्छा मां पियो ॻाल्हि कयां त असांजा जेके छोकिरा आहिनि न, असांजे पंहिंजे जेके सिंध जा असां जेके छोकिरा डिप्रेस जेके छोकिरा आहिनि, फ्रस्ट्रेटेड, न गवर्नमेंट मायूस आहिनि, मायूस अंग्रेज़ी में न, सिंधी में ॿुधाए, जेके मायूस आहिनि, जेके वेगाणा आहिनि, जेके अकेला वेठा आहिनि, उहे अली मुर्तज़ा जी हीअ ॻाल्हि ॿुधो बि, सम्झो बि ज़रूरु। हा सही, मां स्पेशली उन्हनि दोस्तनि खे चवंदुसि जेके छोकिरियूं ऐं छोकिरा जेके असांजे यूनिवर्सिटी में पढ़नि था, ऐं जेके हाणे हीअं चओ, अवल छोकिरियूं चओ पोइ छोकिरा चओ, छोकिरियूं ऐं छोकिरा, जी बिल्कुलु। छोकिरियूं मारियल आहिनि, मार्जिनल आहिनि, महरूम आहिनि, बिल्कुलु सही आहे। असांखे मौक़िया कोन्हनि खे, इन करे असांखे पंहिंजे नियाणियुनि लाइ, उन्हनि लाइ चवणो पवंदो, अवल छोकिरियूं पोइ छोकिरियूं। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। त असां वटि जेके असांजा पंहिंजा स्टूडेंट्स आहिनि न, नियाणियूं असांजा जेके छोकिरा आहिनि, इहे जेके यूनिवर्सिटी पास करण खां पोइ जेके बेकार वेठा आहिनि, जेके असां वटि हींअर एजुकेशन ते अगरि ॾिसूं असां, त असां वटि 25 खां 30 हज़ार असांजी यूनिवर्सिटियूं हर साल ग्रेजुएट फारिग कनि थियूं। हिकिड़ी यूनिवर्सिटी अच्छा, हिकिड़ी यूनिवर्सिटी सिंध यूनिवर्सिटी में 37,000 जी इनरोलमेंट अथव। हाणे मूंखे ॿुधायोसीं 5% बि जॉब कोन था वठूं असां, 5%, असां 5% बि जॉब सक्सेस रेट कोन्हे असां वटि। त हीअ जेके असांजा छोकिरा वेठा आहिनि, असांजो एजुकेशन ऐं इंडस्ट्री जो जेको गैप आहे न, इन असांजा हज़ार न लखे ज़हन ज़ाया करे छॾिया आहिनि। जेके भला इहो एजुकेशन ते पाण अञा धार ॻाल्हायूं, हाणे तव्हां सिलिकॉन पहुतव जी, हाणे वरी हर 6 महीने वेंदव। हा, हाणे तव्हां लीडर टीवी खे इजाज़त ॾियो त असां तव्हांजी घटि में घटि ईमेल स्क्रीन ते ॾियूं, बिल्कुलु, त जंहिं बि माण्हूअ खे अॻिते वधिणो आहे, जी, जंहिं बि छोकिरी ऐं छोकिरे खे अॻिते वधिणो आहे, उहे अव्हां सां कॉन्टेक्ट कनि। मां हिते हिकिड़ी शइ नंढड़ी आइडिया कंदुसि। ॾिसो, पोल्टा जेकी मुंहिंजी इंडस्ट्री आहे, पोल्टा जेकी मुंहिंजी कंपनी आहे, उहा प्योरली पोल्ट्री लाइ, पर उनखां पहिरीं जेकी मुंहिंजी कंपनी हिते सिंध में हले पई, जेकी पाकिस्तान में रजिस्टर, उहा आहे डिग्नोस जे नाले सां। डिग्नोस DIGNOUS, डिग्नोस जो हिकिड़ो अलॻि सां असांजो हिकिड़ो, उहा छा जे लाइ आहे? उहा एग्ज़ैक्टली असांजे डिफरेंट सॉल्यूशन्स लाइ हुई, जेके असां शुरूआत में शुरू कई पोल्टा मां वञी करे सिलिकॉन वैली में। न, पर असां जेकॾहिं वेबसाइट स्क्रीन ते ॿई ॾेई छॾियूं, तव्हांखे को एतिराज़ त कोन्हे, तव्हां ॿई वेबसाइट्स ॾेई छॾियो। असां चाहियूं था त पंहिंजे नौजवाननि जी, पंहिंजे
आंगर कटाए शहीद थियण वारी ॻाल्हि आहे, भले थोरी जेकॾहिं वेबसाइट बि ॾिनीसीं बिल्कुलु ॾेई छॾियो ऐं उन्हनि खे हिकिड़े माण्हू खे बि फ़ाइदो पियो त जी जी सभिनी जो फ़ाइदो आहे। प्योरली मां चयसि तव्हां जेको डिग्नोस जे अंदरि हिकिड़ो अलॻि सां हिकिड़ो सिस्टम खोलियो आहे जंहिंमें DIC था चऊं, डिग्नोस इनोवेशन सेंटर, उनजो असांजो कमु प्योरली छा आहे, असां स्पेशली जेके सिंध जा नौजवान छोकिरियूं ऐं छोकिरा आहिनि असां उनखे इनकरेज था कयूं। त तव्हां जहिड़ा फस्ट तव्हांजी हिकिड़ी मायूसी आहे, तव्हांजी पढ़ाई मां मायूस आहियो, तव्हां BSB कयो वेठा हो ऐं तव्हांखे 4-5 साल थी विया आहिनि ऐं तव्हांखे कराची में हिकिड़ी 10,000 जी इंटर्नशिप लाइ बि तव्हांखे मिनथूं करिणी थियूं पवनि ऐं तव्हांखे कॾहिं मिले कोन थी। त उन्हनि शयुनि खां बचण लाइ कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जेके असां गॾिजी करे कुझु ज़बरदस्त सां करे सघूं था। उनजो असां कुझु प्रोग्राम DIC जे अंडर सां शुरू करे चुका आहियूं, डिग्नोस इनोवेशन सेंटर जे अंदरि, जेको असां रिसेंटली 7 में स्टार्ट कयो आहे अलहमदिल्ला। उनमें काफ़ी असांखे ज़बरदस्त क़िस्म जो असांखे रिस्पॉन्स मिलियो आहे, जंहिंमें असां नंढे ॿार खां वठी 4-5 क्लास जे ॿार खां वठी असां यूनिवर्सिटी जा जेके स्टूडेंट उनखे टारगेट कयो आहे ऐं असां स्पेशली उन्हनि माण्हुनि खे टारगेट कयो आहे जेके माण्हू IT सां रिलेटेड न आहिनि, जेके कंप्यूटर सां रिलेटेड न आहिनि। त उन्हनि जे लाइ बि IT जे अंदरि टेक्नोलॉजी जे अंदरि खोड़ सारो स्पेस मौजूदु आहे जो हू पंहिंजे घरनि में रही करे इज़त सां पंहिंजो गुज़र सफ़र करे सघनि था। त उहो हिकिड़ो अलॻि सां जेको सिस्टम आहे, त उन हवाले सां के बि दोस्त आहिनि टेक्नोलॉजी स्किल डेवलपमेंट जे हवाले सां, स्टार्टअप इकोसिस्टम जे हवाले सां कंहिंखे बि का अगरि हेल्प जी ज़रूरत आहे बेशक असांजो ईमेल मां बाक़ी शेयर करे छॾियां, नंबर बि इवन तव्हां सां मां शेयर करे छॾियसि। त केरु छोकिरो जे सिंध जे कहिड़े कश्मीर खां वठी करे कराची ताईं इनशाला असां हाज़िर आहियूं उन्हनि जे लाइ। अली मुर्तज़ा सोलंकी सेवण खां सिलिकॉन ताईं पहुतो ऐं वरी अली मुर्तज़ा सिलिकॉन खां सेवण पहुची पंहिंजे ई माण्हुनि जी ख़िदमत करण बि चाहे थो ऐं हिते वॾे हवाले सां पोल्ट्री जे बिज़नेस में ऐं मुख़्तलिफ़ जेके बि वापारी मसइल आहिनि, मार्केट जा मसइल आहिनि, जिन्सुनि जा मसइल आहिनि, ख़रीदारी जा मसइल आहिनि या हिकिड़े सुठे मैनेजर थियण जा मसइल आहिनि, उन जे बारे में हुननि जी 15 माण्हुनि जी हिकिड़ी टीम आहे जंहिंमें हुनजो साॼो हथु त हनीफ़ लाशारी नाले हिकिड़ो शख़्स आहे, पर हू जेको पाण सिलिकॉन वैली में पाण मञाए हिते पहुतो आहे। त लीडर TV जे पारां अॼोको प्रोग्राम हिते पूरो थियो इन उमेद सां त अवां असांजे हिन दोस्त सां हुनजी वेबसाइट ते ज़रूरु वेंदा, हुन जूं ॻाल्हियूं, हुन जा कयल कम ऐं हुन जेको पंहिंजो पाण खे सक्सेस स्टोरी करे पेश कयो आहे बकुल संदसि लफ़्ज़नि में, त घणनि हालतुनि में गुरबत मजबूरी त रुकावट त थी सघे थी, पर असांजे मामले में गुरबत असांखे ॾढ ॾिनो, गुरबत असांखे उत्साहियो, गुरबत असांखे टेक ॾिनी। इन करे ग़रीब हुजणु, गुरबत हुजणु, इहे जेकॾहिं असां अॼु बि पंहिंजे ज़हन में वहम ऐं विश्वास रखिया आहिनि त इहे सभु जो सभु ख़तमु करणा पवंदा। अचो त पंहिंजे घर में, अचो त पंहिंजे वसंदनि में, अचो त सॼी सिंध में, अचो त सॼे पाकिस्तान में पंहिंजा अहिड़ा आइडियल ऐं मॉडल ठाहियूं जहिड़ो अली मुर्तज़ा सोलंकी। अवां जी वॾी महिरबानी।